अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजो चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाब नगर, साईं मुहबत ऐं हयाती रमज़ूं। मुसनिफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। टियूं कनि साईं। कैलकुलेटर वरी खणी वरितो अथमि। जॾहिं बि कंहिं मोड़ ते सफ़र जी कंहिं ख़ुशगवार कुंड ते रफ़्तार कुझु झीणी थींदी आहे त मूंखे पंहिंजो कालम निगार दोस्त इम्तियाज़ अबड़ो यादि ईंदो आहे। ख्वाब नगर ते अलाए केतिरा राया समातुनि जे वर चढ़ंदा आहिनि, अलाए केतिरियूं तेज़ कटार अबरू निशाना हणंदियूं आहिनि ऐं अलाए केतिरा मुरकंदड़ चप तारीफ़ जो अहसान कंदा आहिनि, पर इम्तियाज़ जा लफ़्ज़ मूंखां विसरंदा न आहिनि। भोगन भोगन में संदसि उहो भोग साभियां लॻंदो आहे। वॾनि चयो आहे त लॻो त चर्चो न लॻो त साभियां। सो उहा कैलकुलेटर वारी कथा उन ई ज़मिरे में अचे थी। जीअं ॿिया सभु उहे कालम पढ़ी खिलंदा आहिनि, ईअं ई ज़ाती हवाले सां मूंखे बि जाम खिल अचे थी। उहो सभु पंहिंजी जाइ ते अज़ीज़ान मन, पर अलाए छो सॼी हयाती बसि उन माप तौर में ई गुज़री आहे। जे चपनि खिलियो हूंदो त बि हिकु हद ताईं, जो हिकदमि उहो अहसासु भाकुर में भरे वियो हूंदो त हर रोशनीअ खां पोइ जीअं ऊंदहि अचणी आहे ऐं ज़रूरु अचणी आहे त यकीननि हर शइ खां पोइ कंहिं ग़म जो त वारो अची सघे थो। ऐं ईअं ई वरी आलिन अखियुनि जे मौसमुनि में दिलि में उहो गुमान कर खणंदो आहे त बहरहाल ऊंदहि खां पोइ रोशनी त अचणी आहे। उहा बि मिठे मालिक जल शानहू जी महिर आहे जो उहो गुमान हिकदमि यकीन में मटिजी वेंदो आहे। ॾुखनि जूं साहतूं गुज़री वेंदियूं आहिनि, घड़ीअ घड़ीअ जो धकु माप तौर ई महसूसु करे थी क़िबला। जे वक़्त जो हिसाब न बि रखिजे त बहरहाल वक़्तु पंहिंजो हिसाब किताब त दुरुस्त ई रखे थो। कैलकुलेटर खे त हथ में खणूं थो पवे। अॼु हिन साथ खे 175 मुलाक़ातूं नसीब थियूं, पोणा 200 दफ़ा अव्हां सां मिलण जी सादत हासिल थी आहे, जंहिं लाइ परवरदिगार जो जेतिरो बि थोरो अदा कजे ओतिरो घटि आहे। हयाती इल्मु अक़ल तदब्बुर सोच सभु हुन वटां अचे थो। कलम जी ताक़त बि संदसि ज़ात ॾिए थी। साहिब इल्मु वटि हाज़िर हुआसीं, ॻाल्हि तलब जी हली रही हुई। ज़िंदगीअ जे घुरिजुनि जो ज़िक्र कंदे उहो बि ज़ेरे बहस हुयो त सवाल केतिरो करे सघिजे थो ऐं कीअं करे सघिजे थो। हिननि फरमायो, सवाल दरअसल पाण जवाबु हूंदो आहे बाबा साईं। जे जवाबु न हुजे त सवाल जी का बि हैसियत न हूंदी आहे। बिल्कुलु ईअं जीअं हर जवाबु सवाल खे साण खणी ईंदो आहे। अकुलमंद त उहो आहे जेको ॿिन्हिनि जी रम्ज़ परूड़े वठे। उहो ई सबबु आहे त जिन खे जवाबनि जी ख़बर हूंदी आहे उहे सुवाल करणु न घुरंदा आहिनि। हाणे उहो सभु त आम आहे। ख़वातीनो हज़रात, जे जवाब जी ख़बर हुजे त सुवाल केरु कंदो? उहा इमाम कंहिं वेठल परूड़ी त पुछी वरिताईं, साईं जे जवाब जी ख़बर हुजे त सुवाल केरु कंदो? मुर्ख संदन मुख ते पखिड़िजी वई। सवाल कंदड़ ॾांहुं गहरी निगाह सां ॾिसंदे फरमायाऊं, पंहिंजे उन ई सवाल जो जवाबु तूं ॼाणी थो न? तोखे ख़बर हुई त वरंदीअ में उहो ई चई सघिजे थो त को बेवकूफ़ी ॼातल जवाब लाइ सवाल करे सघे थो। हाणे उते ई मिसाल वठि, जॾहिं तोखे ख़बर हुई त पोइ तो सवाल छो कयो? पुछंदड़ खिखो विखो थी वियो। माठ जो दरवाज़ो खुली वियो। पाण हिकु हिकु ॾे निहारींदा रहिया ऐं पोइ संदन आवाज़ बुलंद थियो। ॻाल्हि बेहदि सादी आहे मिठा। माण्हू त हले ई सवाल जवाब ते थो। जे उहो सिलसिलो ख़तमु थिए त सभु ख़ाक सभु मिटी, हर खजियल साह सवाल हूंदो अथव ऐं हर वापसि निकिरंदड़ हवा उनजो जवाबु। जे उहे सवाल जवाब जारी न हुजनि त ज़िंदगी बीहजी वञे मुंहिंजा बचा। हाणे उहो त थियो हिकिड़ो मिसाल, पर आम ॻाल्हि उहा सम्झ त दाना पंहिंजी दानाईअ खां वाक़िफ़ु हूंदो आहे ऐं बसि। ॿिया हुन में के बि सुरखाब जा पर लॻल न आहिनि हूंदा ऐं न ई वरी खेसि टे कन हूंदा आहिनि। ॿिनि अखियुनि ॿिनि कननि ऐं हिकु नक वारो उहो बि साॻियो ई इंसानु हूंदो आहे। बसि फ़र्क़ु सिर्फ़ु उहो ई हूंदो अथव त खेसि लफ़्ज़नि जी हुरमत जी ख़बर हूंदी आहे। हू ॼाणंदो आहे त बेवकूफ़ जेसीं ताईं माठ रहे अकुलमंदनि में शुमारु थींदो आहे। ऐं उहो ई सबबु अथव त संदसि सवाल जो कासो तॾहिं दराज़ थींदो आहे
जॾहिं खेसि वाक़ई बि जवाब जी तलब हूंदी आहे। सभु वरी माठ थी विया हुआ। हयातीअ जे कारवार में माण्हू त बसि फथिको ई आहे। माठ त शायदि हिक वारे ई अचणी आहे। मुंहिंजे अंदर में बि बसि बुल ई हुआ। अलाए केतिरा सवाल खयां हुआ, पर संदन ॻाल्हि जारी हुई ऐं ॼण त हर सवाल जो जवाबु ख़ुदि ब ख़ुदि मिली रहियो हो। जेको ज़ुबान खे सवाल जी ज़हमत ॾिए थो त शहज़ादा, हिननि मूं ॾे निहारे ॻाल्हायो, उहो दरअसल पंहिंजे अंदर खे सही नमूने ॿुधी नथो सघे, ऐं जे भला ॿुधे बि थो त शायदि सम्झी नथो सघे। असांजे अंदर में बि अलाए केतिरा तर्जुमान वेठल हूंदा आहिनि। हर अहसास जे महसूसात लाइ अलॻि अलॻि इंटरप्रीटर तयारु वेठल हूंदो आहे। बसि कुझु महसूसु थियो न आहे ऐं ठक सवाल आयो न आहे। जे असां पंहिंजो पाण खे कुझु वक़्तु ॾियूं न ऐं पंहिंजे अंदर जे सवाल खे गौर सां कंदा आहियूं त शायदि असांखे जवाब जी बि सम्झ अची वञे। पर छाकाणि त पंहिंजो पाण लाइ असां वटि वक़्तु नाहे हूंदो, रुॻो हण वठि हूंदी आहे। उन करे उहो मौक़ो बि असां विञाइण में ई ख़ुशी महसूसु कंदा आहियूं। ईअं कीअं हूंदो साईं? कंहिं हुजत कई। जे पंहिंजो पाण खे न ॿुधूं त पोइ सवाल किथां ठही थो अचे? साईं हिकु निगाह में ॼण सभिनी खे मेड़े वरितो ऐं पोइ अलाए केतिरा लम्हा हिक हिक ॾांहुं वारे वारे सां निहारींदा रहिया। सभिनी खे ॾिसी नज़र खे ॼण मुकमिल कंदे फरमायाऊं, मुंहिंजे नज़र में अव्हां जे सवाल जो जवाबु नाहे छा? सभु कुझु अजीब थी वियो हो। उहा निगाह, चमकदार रोशन निगाह, सियारे जी धाब में अजीब गर्मीअ खे साण खयो पियो थी। वरी ॼण मूंझ थी वई। हर कंहिंखे पंहिंजे पंहिंजे अनुमान अची वरायो। हाणे हिननि कंधु हेठि करे छॾियो ऐं उन ई हालत में मुखातिब थींदा रहिया। असुलु जवाबु असांजे निगाह में हूंदो आहे बाबा। कॾहिं कॾहिं गौर कंदा कयो त कंहिं ते बि खिलूं त सभ खां पहिरीं असां जूं अखियूं खिलंदियूं आहिनि। चपनि जो वारो त पोइ ईंदो आहे। जेको निगाह पढ़ी सघे बचा, उहो ई सवाल जी बुनियाद खे सम्झंदो ऐं निगाह उहा निगाह आहे जेका पंहिंजो पाण में बि पेही सघे बाबा। तॾहिं त साईं फरमायो त पेही जा पाण में कंहिं में रूह रिहाण। निगाह उहा नाहे नादान जेका ॿिए में सुराख करे, दीद त उहा आहे जेका पाण में छेद करण लाइ बर्मा खणी घुमंदी रहे। जॾहिं पाण खे ॾिसी वठंदे त सवाल सम्झ में ईंदो ई। जॾहिं सवाल सम्झ में ईंदुई त जवाबु हिकिड़ी सूरत वठंदो, ऐं जॾहिं जवाब जी सूरत नज़र अची वञे त पोइ सवाल पुछणु नादानी नाहे त ॿियो छा आहे? उहो त ईअं आहे जीअं असीं कंहिंसां मिलण महिल चऊं, तव्हां अची विया आहियो। अड़े बाबा साईं, आयो नाहे त साम्हूं कीअं बीठो आहे? ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, सवालनि जे बेवज़नीअ में जुमिले जे आख़िर में न ज़रूरु ईंदो अथव। उहो न जो इस्तेमालु ॻाल्हि खे शिरड़ विरड़ करे छॾींदो आहे। जेको बि पंहिंजे सवाल जे अंत में न खे ॻंढे माना बेवज़न आहे। जवाब जो अधु ॼाणे थो, अधु सवाल खे पुछी सवाल जे कद खे केराए थो। अलाए छा पिए थियो, उन जी ख़बर न पए पई। बसि ॼाण जे दरवाज़े मां यकीन जो अंदाज़ो थी रहियो हो। जॾहिं मां बि अव्हां वांगुरु कंहिं जाखोड़ में हूंदो हुउसि न अबा, त ईअं सवालनि जी भरी ॿधी हलंदो हुउसि। हिक वारे मूंखे मुर्शिद सम्झायो त धणी महिरबानी थिए त सवाल जो दरवाज़ो घटि खुलंदो आहे। हिननि ॿुधायो हो त जे भला कंहिं शइ जी खोट हुजे ऐं दस्ते सवाल दराज़ करिणो हुजे त मालिक खोट महसूस ई न करणु ॾिए त सवाल किथां थींदो? मिसाल तौरु जे बुख ई न लॻे त मानीअ लाइ लठण बि छा? उते मूं सवाल कयो त साईं, उन में त नुक़सानु थी वेंदो। जे मानीअ लाइ बुख ख़तमु थी वञे त माण्हू त कमज़ोर थी वेंदो। त ठप हिननि वराणियो हो त बाक़ी ताक़त किथां थी अचे? तूं छा थो सम्झी त तोखे ताक़त उहो खाधो थो ॾिए, या शिफ़ा उहा दवा थी ॾिए, या उहो अकुल का माजून थी ॾिए? सभु हुन वटां अचे थो भूख। हा, उहो बि चई सघिजे थो त हू तोखे इल्म जी उकीर ॾिए ऐं तूं कुझु अणॼातल ॼाणी या ॼाणण जी कोशिशि करीं। पोइ सवाल कमाल आहे, ॼण सोनी ज़ंजीरीअ में वेड़ियल हुजे। साईं जी ॻाल्हि ठप ठारे छॾिया जाने मन। पुछां जे हिन जहान में लॻो त अलाए केतिरा तह आहिनि जेके तह दर तह आहिनि।
असीं त थोरो कुझु ॼाणूं था त खिगियूं हणण था शुरू कयूं, असांजी त बसात बि कुझु न आहे। पोड़ीअ खे पंहिंजी ख़बर पई त किथे थी। ख्वाबनगर जे हिन मोड़ ते अव्हां जे थोरनि मञण लाइ कहिड़ो इज़हार कतब आणिजे। पहिरीं 100 कालमनि जे मजमूए खे अव्हां जेका पज़ीराई इनायत कई आहे, उन लाइ ही फ़क़ीर अव्हां जो अज़हद थोराइतो आहे। तव्हां जो कुर्ब ऐं अहसान हसीन आहिनि। बाक़ी पंहिंजी किरत ऐं हुनर बाबति त अंदाज़ो थिए ई थो। बसि जिते जवाब जी ख़बर आहे, उते पंहिंजो पाण खां कहिड़ो सुवाल कजे। हिक ॾाहे किताब ते राय ॾींदे फरमायो, ॿुधी घणी थो तूं, ॿुधी घणो थो तूं, ॻाल्हाई घटि थो, शायदि उन करे तुंहिंजो मुशाहिदो वसी थींदो थो वञे। उते मुर्शिद साईं जी हिकु सिट ॾाढी नाज़ मां निहारींदे चई, ॿ कन त हूंदा ई आहिनि अबा, पर हूंदा ई आहिनि, पर हूंदा आहिनि जग खे सुणण लाइ, पंहिंजे पाण खे कनाइण लाइ त टियूं कन घुरिजे थो, जेको सदाईं बंदि हूंदो आहे। जे उहो खुली पवे त सम्झ त पऊं छको थिए। टे कन जी दावा नथी करे सघिजे। मौजूद ख़वातीन हज़रात, रुगो ही 2 कन बि ठीकु ॿुधनि त सवाल जवाब जो मैदान दुरुस्त थी सघे थो। कहिड़ा सवाल कजनि ऐं कंहिंखां जवाबु ॿुधिजे। जॾहिं पंहिंजो पाण ई का वरंदी नथो ॾिए, पंहिंजी असुली समात खे ई असीं मेण साण भरे था छॾियूं, आवाज़ जे अचण जी जाइ ई नथा छॾियूं, त बाक़ी कहिड़ा अककारा कजनि। वरी कैलकुलेटर हथनि में आहे। घटि में घटि ख्वाबनगर लाइ त हीउ हिकु अहम मोड़ आहे। हयातीअ साथ ॾिनो त उहो कैलकुलेटर घटि में घटि मां त हथां नथो छॾे सघां, घणो कुझु विञायूं पिया। जे उहा ॻणप बि विञाइजी वञे त केॾां वेंदासीं। अॼोके हिन मोड़ ते अशफाक साहब वारी दुआ वरी वरजाइणु घुरां थो। अलाह पाक अव्हां सभिनी खे सवलायूं विराइण जी तौफ़ीक़ अता करे। आमीन। छपियल आचर 27 जनवरी 2008 ईस्वी।